एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभं गुर प्रसाद जप। अज जेको पद हले थो साहब पंहिंजे मन जे प्रति चवनि था, हे मन तूं हे कम कर। प्रभु कृपा करे जे असां पंहिंजे पाण खे सम्झूं था त असांखे मन आहे। मन माना ख़्याल। मन जो रूप कहिड़ो आहे? जॾहिं ख़्याल उथे सम्झो मन उथियो। मन ख़्यालनि जो जमाव आहे, हिंदी में चइजे संकल्पनि जो पुंज आहे। सागर जूं जा बुध बुधा समुंड जा गणे सघिबा, पर मन जा ख़्याल संकल्प गणे न सघिबा। मन सागर। श्री राम। असांजा ख़्याल कहिड़ा थियनि जंहिंमें मुख ऊजल थिए। साध संग मुख ऊजल हो त हृदय में ज्ञान ई न आहे, मुख में वाणी छा निकिरंदी। साध संग मल सगली खोत। पंहिंजी मल नास्ती हूंदी, हृदय में ज्ञान हूंदो, वातों उहो निकिरंदो, तॾहिं मुख उजल थींदो। तंहिं लाइ असां खे मन सम्झूं त असां पंहिंजे मन खे ईअं सम्झायूं जेकी साहिब चवनि था। उन्हनि जेकी चयो आहे उहो उन्हनि कयो आहे, असांखे ॿुधायो अथऊं। असांखे फ़ाइदो लॻे थो कुझु न कुझु रोज़ हिकिड़ो शब्द खणी वञूं। श्री राम। मन मेरे तन की ओटले हो, मन मेरे तन की ओटले है। मन तन अपना तिन जन दे, मन तन अपना तन जन दे। ओ मन तन अपना तन जन दे। ओ जन जन अपना प्रभु पछाता, जन जन अपना प्रभु पछाता। जन जन अपना प्रभु पछाता। सर्व थोक का दाता, बाबू सोजन सर्व थोक का दाता। उसकी शरण सर्व सुख पावे। उसकी शरण सर्व सुख उसके दरस सब पाप मिटावे। उसके दरस सब पाप मिटावे। उसके दरस सब पाप मिटावे। और सियान पसगेली छाव, और
जन के पूजो सत पैरा साधु नानक तुस जन के पूजो सत पैरा पूजो सत नानक तुस जन के पूजो सत पैरा 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 आ सुखमणि सुखमृत आवा सुखमणि सुखमृत प्रभु सुखमणि सुखमृत आवा सुखमणि सुखमृत जना के मन बिसराम ओ भगत जना के मन बिसराम भगत जना के मन बिसराम बाबा भगत जना के मन बिसराम सुखमणि बाबा श्री राम प्रभु परमात्मा सभई संसार यथार्थ ज्ञान जे थोड़े बेस खे वठूं असली कड़ी बुनियाद सभई संसार ठहियो ख्याली जे ख्याल में सभई संसार हा थियो ख्याली जे ख्याल में कुनफ्यू कुन अरबी में कुरान में लिखियो वियो थी पो संसार ठही पियो हाणे संसार ठही पियो त परेशानी आहे त छो ठाहे पंहिंजी मौज पंहिंजी ख़ुशी पंहिंजो इश्क पंहिंजी सिफ़त राम पंहिंजी शक्ति खे प्रगट कयईं ॾेखारण जे लाइ मुंहिंजी शक्ति छा आहे मां छा आहियां राम हेॾो सॼो विराट रूप हेॾा समुंद्र हेॾा जबल हेॾा पहाड़ हेॾी धरती हेॾो पाणी राम उनजी प्रक्रिया हलाइण जे लाइ वरी मन ई साधन आहे मन पहिरियों ख़्याल उथंदो हे शरीर जड़ो आहे तॾहिं तूं काई बि प्रक्रिया कंदे श्री राम पर जरूरत मात्र तुंहिंजो कूत घणो ठीक तरह सां ॾिठो वञे जेतिरो खाइण थिए थो ऐं सही तरीक़े सां असांखे पेट साफ़ थिए त फोग घणो निकिरे थो खाधो थोड़ो थिए थो तव्हांजी सूक्ष्म दृष्टि इहो आहे जेकॾहिं अची वञे तव्हांखे ॼाण पवंदी असां थोड़ो खाऊं था फोग घणो थो ठहे और तरीक़ाकार चाहे सॼो कोप तव्हां बसी में विझी पियो कोप सॼो पी वञो पर उन खे तव्हां ढुक ढुक करे पियो तव्हांजे अधु कोप में जेतिरी तिरपति हीअं थी वेंदी ओतिरी कूप में तव्हांखे महसूस न थींदी तव्हां आस्ते आस्ते फुल्को खाओ तव्हां तकड़ सां 2 फुल्का खाइयो आस्ते आस्ते फुल्को खाधो तव्हांखे तिरपति 2 वांगे लॻंदी श्री राम बुख भोजन सां लहंदी हथ ते फुल्को रखी मथां सब्जी रखी खाए नफ्स कुत्ते खे फुल्को ॾिजणो आहे छो जो सांस हलनि था उनखे उन बुख लॻंदी बजा पाणी जा ढुक पियासि उनजो तिरपत करेसि चिलाईंदो पियो खाधो थोड़ो खावासि बसि करे चाहे सोनी थाली में खाए बुख त भोजन सां लहंदी
प्यास पानी सां लहंदी, चाहे बुक भरे पिए चाहे सोने गिलास में पिए, कोई आवश्यकता ही कान्हे घणे सामान जी। राम ब कपड़ा खादी जा पाता उन्हारे सियारे आनंद आ, कोई दिक्कत कान्हे। बाक़ी जेको संसार जो हे आहे, जेतिरो तूं भोग में पवंदे ओतिरो रोग प्रकट थींदो। सगली धरती माल धन वर्तन सरब जंजाल, नानक मुसे ज्ञान विहणी खाए गया जम काल। जम जो काल माना जम माना दुख, मानसिक दुख, शरीर को दुख जेके भी तोखे लगल या जम जी मार आहे, जम तोसां कढे ई कढा। जीअं तूं संसार में मन वेंदे उनखे भोगींदे व्यक्तिन खे वस्तुन खे जीअं जीअं प्यार कंदो वेंदे उनजे मोट तोखे परिणाम दुख ई ॾिसणा पवंदा। शोक भव चिंता या जम जी मार तोसां गॾी कोड़ा मोए खां पोइ त सदाई ठहिया पिया आहिनि, पर हे इन खे जम जी मार समझी छॾियो असां। राम जमकाल, जम जो वक़्तु माना तोखे दुख अचनि, तंहिंजे लाइ असां साखी थी ॾिसूं संसार खे, जेको ज़रूरत मात्र ॾिसी हिन प्रभु जी सिफ़त में रजी वञे। वाह मुंहिंजा साईं, वाह मुंहिंजा साईं, वाह मुंहिंजा साईं। जे घोट मां पंहिंजी ख़ुशी में सुबुह कोट राति ताईं खाईंदी कोन्हे, पिछाड़े गलो पइजी वेंदुसि, आवाज़ बंदि थी वेंदुसि, तॾहिं घोट मां आवाज़। ईअं आहे पुराणो, ईअं कहावत आहे। ॿियूं चवंदो अरे तूं त खाओ, तूं त खाओ, घोट बि सही उहो आहे। राम वो उन खुशी में रजी वेंदो, प्रभु जी सिफ़त में रजी वेंदो। मिठाई वारे खे जो तूं नथो खाए, वो ईअं ड्राव थिए पियो। राम राम राम। तो मुंहिंजा प्यारा, हाणे असां हेॾे अचूं। मन मेरे तिन की ओटले, तो अंतर्मुखी सदा सुखी, ॿाहिरि मुखी, मुख माना मन जो ख्याल सदा। राम राम बस तजमन ॿाहिरि गत विराग, शतक में भरथरी महाराज। तजमन ॿाहिरि गत, ॿाहिरि रोण छॾ, अंतर्गत सुख ले। अंतर्मुख बिन सुख नहीं, बदत सनातन नेत। बदत चैन था, सनातन माना पुरातन, नेत माना वेद। पुरातन वेद सब ये चैन था, अंतर्मुख खां सवाइ तूं सुखी न थी सघे। राम अंदर जा भोग भी भोगिया, सुखी भी हुजां, सुख के नाश कंदो वेंदो आहे, सुख संयम में। तंहिंजे लाइ हिते साहिब वराए संसार भी परमात्मा ठाहियो, वरी बचाव जो रस्तो भी परमात्मा थो ॾे। पुट हेॾे घणो सुख न आहे, मन थोड़ो भुलाए में ॿाहिरि सुख सम्झी वेठो, थोड़ो न्यापे खे ग़लति सम्झी वेठो अथई। सम्झियो श्री राम, मुंहिंजो न्यापो इहो आहे तूं अंदरि वञ, पर ॿाहिरि जे ठहियो आहे तूं ॾिस प्रभु जी शक्ति। त हिते चवनि था मन मेरे तिनकी ओटले, पर इहो रस्तो जाथां मिले तूं उन्हनि जी ओट वठ। राम कंहिंजी ओट, मन जी ओट। हे ॿारो थंभो न आहे जो तोखे शरीर खे बीहाणा मथां किरी पवां, मन खे ओट। मन बिगड़जे थो, मन काबू में हुजे। तिनकी ओट ले, मन तन अपना तिन जन दे। पंहिंजो ख्याल ऐं इस्तेमाल करण वारियूं 5 ज्ञान इंद्रियूं उनजे चए सां हलाए। काॾे तकणो आहे, छा ॿुधणो आहे, छा ॾिसणो आहे, छा ॿोलणो आहे, काथे वेहणो आहे। श्री राम कहिड़ी खुशबू वठणी आहे, बस मन तन अपना तिन जन दे। जहिड़े हाल में रखनि, जाथे चवनि हिते वेहो, हे खाओ, हिते वञो, हीअं थी, बस मन तन अपना तिन जन दे। उन्हनि पुरुषनि खे ॾे, उन्हनि पुरुषनि जी ओट वठ, उन्हनि पुरुषनि खे पंहिंजो मन तन ॾे, आधार बणाए। जिन जिन अपना प्रभु पछाता, जिन जिन अपना, जंहिं जंहिं पंहिंजे प्रभु खे पहचानियो। पहचान जो वासो बुद्धि सां थींदो। मन ख्याल कयो मां हिन खे सुञाणा, सुञाण त बुद्धि सां कंदा, उनजी पहचान प्रभु केरु आहे, बस। श्री राम श्री राम। ध्यान जूं पद्धतियूं 3 ॿुधणु चाहियो त, या चुप करे वेहो, कुझु बि न हले, बस इहो ध्यानु सचाई। पिछाड़ी सहज ध्यानु इन खे चइबो आहे। जपींदे जपींदे साधो सहज समाधि भली। सहज माना ज्ञान, बस उहो अची बचे, तूं ॿियो जपण वारो न बचे। जो न मन तुंहिंजो हले थो त जपेसि, जे अञा शब्द में मन नथो लॻे त गुरु जी तस्वीर में मन टिकाए। ध्यान ई 3, बस राम या चुप। मां अलॻ में चयो, साड़े छॾियाऊं ॿिज सभु हुई संसार,
संत केड़ो कम कंदा आहिनि? संसार जे बीज खे साड़ी में। संसार का बीज क्या है? तेरे ख्याल का पसारा और कुछ नहीं। संसार क्या है? तेरे ख्याल का पसारा और कुछ नहीं। जो देखने में आता है तेरे नूर का नजारा है और कुछ नहीं। अखियूं बूट ठहे कोने, संसार हुजे न हुजे कोई फर्क न पवंदो। तंहिं लाइ चुप करे वियो। संत इहो कमु कनि था, ख्याल कोई न उथे, कुछ भी न उथे, बस निराकार निर्गुण आत्मरूप थी वहीं तूं, बस आत्मा जो कोई गुण कोन्हे, बस राम नाहे शब्द जप। तुंहिंजो मन हले थो उनखे कटण जे लाइ शब्द ॾे नज़र हुजे, बस ॿुधी शब्द खे ॾिसे पई। शब्द सूख्यम आहे, नथो अटके त अस्तूर शरीर संत जो आहे, उहो पाण मन खे काबू कंदो। वरी शब्द में लॻाए, शब्द जी सुरत में लॻंदे आख़िर सहज समाधि थी वेंदी। धारणा, शब्द जी धारणा, धारणा उन धारणा में ध्यान हुजे, ध्यान जी स्थिति पकी थी वई, पोइ समाधि, इनखे सहज अवस्था चइबो आहे। श्री राम। मन मेरे तन की ओट ले, मन तन अपना तन जन दे, जिन जन अपना प्रभु पछाता, सो जन सर्व थोक का दाता। सभिनी पदार्थनि जा मालिक, दीन दुनिया जा मालिक, पंहिंजी बख़्शिश सां छा न तोखे ॾेई सघंदा। श्री राम। सोजन सर्व थोक का दाता, सोजन श्री राम। भाई गोपाल अञा जीअरो, बाबा साईं जो शेवक, पावड़ा हाउस में ॿुधाए थो, फ़क़ीर आयो जोगी, चई दरवेश है मुंहिंजे हे यकतारे जी तार टुड़ी पई आहे, इहा मूंखे विझाए ॾे। चई बा घणे घणे में लॻंदी? चई साईं 20 आने में। भाई गोपाल पुट वञ, हे बान वठी करे हिन जोगी खे तार ठाराए ॾेसि, यकतारे में लॻाए ॾेसि, पर तूं वार बि ठाराईंदा। बस मां उहो चई करे ऐं वार ठारायूं आहिनि। जंहिंमहिल आयुमि साईं जन हलिया पिया हा। श्री राम। जीअं जीअं मां मथो टेकियो तीअं उथी वेठा, त मथे खे हथ घुमायो। जीअं जीअं हथ घुमायो त मूंखे परलय नज़र आयो। श्री राम। इहो दृश्य संत पंहिंजी त पंहिंजी त छा नथा ॾेखारे सघनि। संत कचनि खे कचो कंदा आहिनि, पके खे पको कंदा आहिनि। इहा बि ॻाल्हि यादि हुजे। तुंहिंजी प्राल बोध में लिखियल ई दुकान त संत न ठाहींदा, तोखे ख़ुदा जी पकाई मिलियल आहे त हिन में पक मिलंदी। गुरु नानक लहणे खे ॾेखारियो, हो पको थी आयो। जेकी सार कंदा मां उहो कंदो रहियो त ॾेखारियोसि। उहा देवी ॿुहारी थी पाए, अरे देवी हे साल तो वटि असांखे सिजदे कंदे थिया ईंदे, तूं हिते ॿुहारी थी पाए? चए हा, कलयुग में असां देव देवता आहियूं, कामनाउनि जो पूरी करण जी शक्ति असांखे मिलियल आहे ख़ुदा जी, पर मुक्ति न। मां मुक्ति जे लाइ ॿुहारी थी पायां संतनि जे दर ते। मुंहिंजो मन ख़्याल खां आज़ादु थिए। मुक्ति माना वासना बंद, वासना खे मुक्त, बस ॿी मुक्ति छा जी? जेको आहे मुक्त बंधन ई कोन्हे, त मुक्ति उन जे लाइ मुक्ति बि एक्स्ट्रा लफ़्ज़ आहे। जेके सदाई ख़्याल में गुम रहनि था, बस कुछ भी ख्याल कोने, तो उनजे लाइ बंधन ही कोने, तो मुक्ति भी छा जी? राम। वासना बंध, वासना के कटे से मुक्त, तो मुक्त रूप, आत्मा मुक्त रूप। श्री राम। मुंहिंजा प्यारा, संतन जी शान ईअं अमरदास पातशाह बि हिकु ब्राह्मण खे ॾेखारे, पके खे पको कंदा संत। राधा स्वामी शिवदयाल साहब चई संतन पंहिंजे दर ते कड़ो पहरो बीहारियो। चई कहिड़ो? चई कटु वचननि जो ॿोलींदा आहिनि, जेके कचा हूंदा उहे वचन छॾे ॾींदा, ऐं के भावना में हूंदा वरी कॾहिं आश्रम ते वञो सत्संग थिए थो, जीअं वधंदा वञनि था माण्हू। न बाबा संत उहो थो ॻाल्हाए त चङो थियो त रहिजी वेंदा। जेके पका हुजनि बचन, बस कतनि जी ज़रूरत ई कान्हे मेड़ करण जी। संत त असांजे गुरमुखदास उस्ते मोहम्मद में बाई साहब चयोसि मेले ते अचो, चई मेलो माना माइलो। श्री राम। हा, अंदर मेल थे, अंदर सत्संगी बन जाओ। मन मेरे जिन जिन अपना प्रभु पछाता, सोजन सर्व थोका दाता, तिसके दर्श सब पाप मिटावे, तिसकी शरण सर्व सुख पावे। तिसकी शरण
मन उन जे हवाले करे छॾ, बस हवाले करे छॾ। गिला नेफी घाटो नफ़ो मान अपमान संयोग वियोग सब कुछ पंहिंजे लाइ कोई उदम न आहे। बस सर्व सुख पावे तिसके दर्श सब पाप मिटावे, जंहिंजे दर्शन सां तुंहिंजे पाप जा ख्याल न उथंदा। राम संकल्प न हुजो, शांत मन रहंदो, बस मन शांत रहंदो, उथाणे न आहे, मन उथे ठका चमाट कढी ॾेस। इहा रहण जो तरीक़ो आहे। वरी जे उथे त न के कम ना है करणो, बस खत्म, माना खत्म। तिसके दर्श सब पाप मिटावे और सियानप राम। तू धर्म जाए तो वेठा वरी ॿार संसार ॾे, अधर्म ॾे, ॿाहिरियों पासो सब विनाश था जो। तिसके दर्श सब पाप मिटावे और सियानप सगली छाड़। ॿियूं सियाणपां जंहिंखे तूं हिंदी में चइजे विवेक, तूं पंहिंजो बणाए वेठो आहे, सुठो आहे कसो आहे, ॿिन्ही खे जहनम जे तरे में लॻाए छॾ। त भरम कर्म विध निखेध, इन विवेक खे बि ख़त्म करेसि। कोई माना नथो रखे संसारी विवेक, हे सुठो आहे कसो आहे। संसार जे सुठे कसे खे ॿिन्ही खे तर्क करे छॾिणो आहे। और सियानप सगली छाड़, तिस जन की तूं शेवा लाल। बस जेकॾहिं इन पद्धति ते तूं अची वएं, राम इन वृत्ति खे धारियो, जिन धारियो बाबे साईं धारियो, अॼु बाबो साईं बाबो साईं। श्री राम। दिन दिन चढ़े सवाया, दिन दिन चढ़े सवाया, भगत साहब गुरु चरणन में रहा। चरणन जो ध्यान कर, वचनन जो ध्यान कर, न तो चरणन जो ध्यान कर। अदब में भगत साहब जा मां शेवक प्यारा ॾिठा, जेके सदाई अमृत वेॾो थी करके अदब सां, शब्द जो अदब, गुरु जो अदब, हिकदम जीअं ज़ाहिर गुरु जे अॻियां वेहबो आहे, तीअं अंतरील गुरु जे अॻियां जाथे बि आहियूं असां, गुरु खे सम्मुख वेही करके ईअं मां प्यारा ॾिठा। बस हिकदम अदब सां, हिकदम इंद्रियूं, मन, बुद्धि, श्वास सब काबू। पुछे खां पोइ पुछण ते कंहिं महिल जवाब मिलंदो, सतगुरु जे चरणनि जो ध्यान। बस मर्ज़ी सां न मां जीअं वेठो रहां, न तूं प्रत्यक्ष नथो सम्झे पियो न, मन मस्तीअ सां वेहंदो। अॻियां सां वेठा हुजंदा त कीअं वेहां, तीअं वेहणो। बस पंजनि शयुनि जे लाइ हुकुम थियल आहे। उन अदब सां, उन भाव सां, उन उत्साह सां, उन प्यार सां, उनखे ऊचो समझी करके असां उन में ध्यान में तत्पर थियूं। तिस जन की तूं शेवा लाग, आवन जान न होवी तेरा। पोइ तुंहिंजे अचण वण जो, जनमण जो चकर कटिजी वेंदो। बस इहो वासनाउनि कामनाउनि जे करे थिए थो। नाम ई रहंदो। नानक तिस जन के पूजो सद पैरा। नानक तिस जन के सदाई सदाई जा चरण चुमियो। सदाई सदाई संतनि जे वचननि में हलंदासीं। संत चवंदा पुट हिते तूं रहंदे, आज्ञा में रहंदे, तोखे सभु कुझु प्राप्त थींदो। हिननि प्यारनि खे संतनि किन खे चयो हो तो रहो हिते, न वञो भारत, सभु कुझु प्राप्त थींदो, तव्हांखे सभु कुझु मिलंदो। मन जे मत ते हली पिया राम। बस वचन ते वेसा जिन रखियो सिक सची असां, मुंहिंजे वचन में सभु कुझु समायल आहे। वरी बि वरी न अखियूं खोलनि, गुरमुख अखियूं खोलनि। नानक तिस जन के पूजो सद पैरा। सतनाम सत श्री हरिवार। असांखे हे सुहिणो सुंदर मौक़ो सखी बाबा जो चीरो लिखी वियो, माना वर्सी साहिब जो आवाज़ उथी वियो, निश्चित थी वई तारीख़ थींदो। श्री राम जेको थी सघे प्यारो कृष्ण लाल वेठो आहे। कहिड़ी कहिड़ी शेवा में लॻणो आहे उनको पुछंदा, पंहिंजी पंहिंजी शेवा में लॻो, पंहिंजो फैज़ पायो। हा कंहिं कोन ॾिठो आहे कोई केरु छा ते ॾिसंदो। शेवाऊं कयूं, कुझु फल ठाहियूं, अॻियों कुझु हिसाब ॾियणो पवंदो। सिर्फ़ु ईअं न सम्झो खाई पी मरी वेंदासीं, अड़े अॻियों हिसाब थींदो, अॻियों हिसाब थींदो। अॻियों कुझु समर ठाहियूं असां, अॻियों समर ठाहियूं जवाब ॾेई सघूं, न त पोइ असां धार्मिक बणिया ई न आहियूं, जो ख़्याल में न आहे त अॻियों कुझु हिसाब थींदो। धर्मराज जब लेखा मांगे संत चवंदा क्या मुख लेके जाएगा, छा जवाब ॾींदे? पुट ॼणे आयुमि, धन गॾु खणी आयुमि, बसि इहो जवाब ॾींदे? हैफ़ हुजे हालत। संत तोखे चवनि था जागो, अभी कुझु ठाहियो, तोशो ठाहियो। सतनाम सत श्री हरिवार। सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के
बस भगवान जो नालो हृदय में वसे, संतन नाले खे वसाए करे सदैव आनंद में रहनि था। मुंहिंजा प्यारा, वॾो भाग मिलियो आहे संतन जी शरण, उन में रही करके उनजी आज्ञा में रही नाम खे जपे, कामना वासनाउनि को हटाए कुछ जीवन पंहिंजो ठाहे वञो। श्री राम जय राम जय जय राम, 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 जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय। बोल गुरु नानक देव की जय।